जे एक्टिव वॉइस ऐं पैसिव वॉइस जे बारे में सिखण जी कोशिशि कंदासीं। त सभिनी खां पहिरीं तव्हांखे ॿुधायां त एक्टिव वॉइस ऐं पैसिव वॉइस थींदो छा आहे त इंग्लिश सेंटेंस जेके हूंदा आहिनि उनमें 2 वॉइसिस हूंदा आहिनि, 2 वॉइस हूंदा आहिनि। हिकिड़ो एक्टिव वॉइस हूंदो आहे ऐं ॿियो पैसिव वॉइस हूंदो आहे। इन ॿिन्ही में फ़र्क़ु इहो आहे जो एक्टिव वॉइस जो मतिलबु आहे त जंहिंमें सब्जेक्ट ते फोकस कयो वञे, जॾहिं त पैसिव वॉइस में जंहिं ते ऑब्जेक्ट जंहिं ते कम जो असरु हुजे या जंहिंजे लाइ कमु कयो हुजे उन ते फोकस कयो वेंदो आहे। मतिलबु सब्जेक्ट ऑब्जेक्ट न हलियो वेंदो ऐं ऑब्जेक्ट खे अवलियत ॾिनी वेंदी, उहो पहिरीं अची वेंदो सेंटेंस में जेकर तव्हां पैसिव वॉइस ठाहींदा त हिन में सभिनी खां पहिरीं त तव्हांखे कुझु रूल्स ख़बर हुजणु घुरिजनि त एक्टिव वॉइस जा जुमिला जेके आहिनि उहे पैसिव वॉइस में कीअं तब्दील कजनि, उन जा कुझु रूल्स हूंदा आहिनि। स्टार्टिंग में जेके 2 रूल्स तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि त 2 रूल उहे हूंदा आहिनि। जेको पहिरीं रूल इहो आहे जेको सब्जेक्ट जेको आहे उहो ऑब्जेक्ट जी जॻह ते हलियो वेंदो ऐं ऑब्जेक्ट जेको आहे उहो सब्जेक्ट वारी जॻह ते हली वेंदो। इहे स्टार्टिंग में हिन जा 2 रूल्स आहिनि। तंहिंखां पोइ 3 नंबर ते रूल आहे त जेको बि सब्जेक्ट ऑब्जेक्ट जी जॻह ते हलियो ऐं ऑब्जेक्ट सब्जेक्ट जी जॻह ते अची वियो आहे त उन सां गॾु हेल्पिंग वर्ब, हाणे हेल्पिंग वर्ब जेके प्रेज़ेंट टेंस में इज़, एम, आर ऐं पास्ट टेंस में वाज़, वर आहिनि, इहे हेल्पिंग वर्ब जेके आहिनि इहे हेल्पिंग वर्ब यूज़ थींदा सब्जेक्ट सां गॾु। जेको ऑब्जेक्ट आयो आहे सब्जेक्ट जी जॻह ते उन सां गॾु इज़, एम, आर इहे हेल्पिंग वर्ब यूज़ थींदा। ऐं चौथे नंबर ते जेको तब्दीली हिन में इहे ईंदी रूल इहो आहे त हिन सां गॾु वर्ब जेको यूज़ थियल आहे, जेको मेन वर्ब यूज़ थियल आहे, एक्शन वर्ब जेको यूज़ थियल आहे उनजो 3rd फॉर्म यूज़ थींदो। मतिलबु हिते पैसिव वॉइस में 3rd फॉर्म लॻंदो। पोइ चाहे जेको एक्टिव जे सेंटेंस में 1st फॉर्म आहे या 2nd फॉर्म यूज़ थियल आहे, पर पैसिव में करण जे लाइ 3rd फॉर्म यूज़ थींदो। ऐं 5 नंबर ते हिन जो जेको रूल आहे उहो इहो आहे त हिन में जेको ऑब्जेक्ट अची वियो, मतिलबु जेको पैसिव में जेको ऑब्जेक्ट अचे थो उन खां पहिरीं हिकिड़ो प्रीपोज़िशन बाय जो यूज़ कयो वेंदो, बाय लॻायो वेंदो। त आउं तव्हांखे हिकु सेंटेंस जो एग्ज़ाम्पल ॿुधाईंदुसि। पहिरीं तव्हांखे आउं प्रेज़ेंट सिंपल टेंस जे बारे में ॿुधाईंदुसि। हिकु सेंटेंस तव्हांखे ॿुधायां थो त सजाद शाह ब्रेक्स द ग्लास, सजाद शाह ब्रेक्स द ग्लास, सजाद शाह गिलास तोड़े थो। हाणे हिन में असां गिलास जेको आहे उहो ऑब्जेक्ट आहे ऐं सब्जेक्ट जेको आहे सजाद शाह आहे। त पहिरीं असां हिननि ॿिन्ही जी तब्दीली कंदासीं त असां लिखंदासीं त गिलास, इन खां पोइ हिन सां गॾु हेल्पिंग वर्ब इज़ लॻायोसीं ऐं वर्ब ब्रेक आहे हुनजो 3rd फॉर्म ब्रोकन थींदो ऐं पोइ बाय लॻाए करे असां सजाद शाह लॻाईंदासीं। त सेंटेंस असांजो ईअं थींदो त गिलास इज़ ब्रोकन बाय सजाद शाह। इहो इंडेफिनिट टेंस जो हिकु एग्ज़ाम्पल आहे। हिन खां पोइ प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि त कंटिन्यूअस टेंस कहिड़े तरीक़े सां तब्दील थींदो आहे। कंटिन्यूअस टेंस तब्दील ईअं थींदो आहे, हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे त ही इज़ ईटिंग एन एप्पल, ही इज़ ईटिंग एन एप्पल। हाणे हिन में असां एन एप्पल इज़ बीइंग ईटन बाय हिम इहे असां लिखंदासीं। त जिते कंटिन्यूअस टेंस हुजे, ING लॻल आहे, कंटिन्यूअस आहे, जारी आहे, त उन जे लाइ असां ईटिंग जी जॻह ते बीइंग ईटन लॻाईंदासीं। त असांजो सेंटेंस वञी थींदो एन एप्पल इज़ बीइंग ईटन बाय हिम। अहिड़े तरीक़े सां पास्ट टेंस बि ईअं थींदो आहे। पास्ट इंडेफिनिट टेंस जे बारे में तव्हांखे ॿुधायां त पास्ट इंडेफिनिट टेंस में फ़र्क़ु ऐं प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस में फ़र्क़ु इहो आहे जो हुते इज़ लॻो हुते वाज़ लॻंदो, या हुते जेकर आर लॻल हुजे हिते वर लॻंदो। त हिकु सेंटेंस आहे दे प्लेड क्रिकेट, उहे क्रिकेट खेॾिया। हाणे हिन जो पैसिव थींदो क्रिकेट वाज़ प्लेड बाय देम, क्रिकेट वाज़ प्लेड बाय देम। सम्झ में अची वेंदो तव्हांखे। हाणे पास्ट कंटिन्यूअस टेंस जो हिकु एग्ज़ाम्पल ॾियां तव्हांखे त पास्ट कंटिन्यूअस टेंस में हिते तव्हांखे 2 प्लूरल, 2 मतिलबु त नाउन यूज़ करियूं था। लतीफ़ एंड काशिफ़ वर लिसनिंग माय लेक्चर, लतीफ़ एंड काशिफ़ वर लिसनिंग माय लेक्चर। त हिन जो पैसिव थींदो माय लेक्चर वाज़ बीइंग लिसन्ड बाय लतीफ़ एंड काशिफ़। हिते हिकु तब्दीली तव्हां इहे ॾिठी हूंदी सेंटेंस में त हुते जेको आहे सो मथे एक्टिव में वर लॻल आहे, पर हिते जेको पैसिव में वाज़ लॻल आहे। हिन जो इहो रीज़न इहो आहे त हुते जेको सब्जेक्ट हुआ सो 2 हुआ, पर ऑब्जेक्ट जॾहिं पैसिव में असां ऑब्जेक्ट आंदोसीं त उहो हिकु आहे। त हिन जे करे असां माय लेक्चर हिकु सिंगल ऑब्जेक्ट आहे, उहो जॾहिं पैसिव में मतिलबु सब्जेक्ट तरफ़ आयो आहे त पोइ असां हुते वाज़ लॻाईंदासीं। त सेंटेंस वञी असांजो थींदो माय लेक्चर वाज़ बीइंग लिसन्ड बाय लतीफ़ एंड काशिफ़। अॼु जे लाइ इहे काफ़ी आहे। जेकर तव्हांखे सम्झ में का ॻाल्हि न आई हुजे त तव्हां वरी मैसेज करे पुछी सघो था। इंशाअल्लाह नेक्स्ट क्लास में वरी फ्यूचर जा टेंस ऐं प्रेज़ेंट परफेक्ट टेंस वग़ैरह ॿिया जेके टेंस रहनि था उहो आउं तव्हांखे नेक्स्ट लेक्चर में ॿुधाईंदुसि।